सुअराणी जे शहर सिराणी जे ॻोठ मोहसिन शाह खां जान मोहम्मद शाह कलम खणे थो। ज़िंदगी बि वॾा रंग ॾेखारे थी छॾे। कंहिंसां गॾु गुज़ारियल ॾींहं ऐं कंहिंजे चाह में चरियो थियणु उन लाइ पंहिंजा छॾणु हिकु वॾो अलमियो आहे दोस्तो। हाफ़ा मोहम्मद ख़ान उहो माण्हू उमेदुनि जा लाशा कढे ऐं केॾो न अज़ियतनाक मंज़र हूंदो आहे। मूंसां बि थियो दोस्तो। हिकु ॻोठ में नंढा वॾा थियासीं ऐं हिकु थां में गॾु खाधोसीं। उहे माण्हू मूंखे ईअं विसारे हलिया विया जीअं कंहिं टारी ते ठहियल आख़िरे खे उते जा पखी छॾे वेंदा आहिनि। जॾहिं गुलशन मां गुलनि जी मौसम हली वेंदी आहे ऐं मूंखे उहे विसारे विया हलिया जेके सावण जी मियोगी मुद में बि मूंसां बादलनि जो किरदारु अदा कंदा हुआ। हा, मूंखे यादि आहिनि उहे ॻोठ जा मंज़र जॾहिं असां पेरूं गॾिजी पटींदा हुआसीं ऐं हूअ मूंखे प्यार मां पेरूं उछलाए हणंदी हुई। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं असीं गॾिजी ॻोठ जे गलियुनि में रांदियूं रहंदा हुआसीं। सिज पंहिंजी पुॼाणीअ ते हूंदो हो त हूअ सिज खे हथ ॿधी चवंदी हुई त मतां लहे सिज मतां पवे राति। हुनजे मुर्कण जा अंदाज़ बि निराला हूंदा हुआ। उहे जॾहिं खिलंदी हुई त मूंखे ईअं महसूसु थींदो हो त दुनिया जूं सभई ख़ुशियूं मुंहिंजी मुठ में क़ैद थी वियूं आहिनि। बक़ौल उस्ताद बुखारी जे त प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे। प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे। खोड़ सदमा ॾिनी ही त सदमो न ॾे। छॾ त शोखीअ जे कंडनि मां गुज़री वञा मुर्की मुर्की चंबेलीअ जो लोड़ो न ॾे। घणा माण्हू मूंखां उन बाबति सवाल कंदा हुआ हीउ केरु आहे ऐं उन्हनि खे उस्ताद बुखारी जे सिटुनि सां जवाबु ॾींदो हुउसि। लोक पुछो थे लीला कहिड़ी मजनू भुणकियो सूरज जहिड़ी। उहा ॻोठाणी छोकिरी जंहिंसां मुंहिंजे दिलि जा रिश्ता हुआ असांजी मोहबत में कॾहिं बि का कमी न आई। उहा मूंसां सुहिणीअ वांगुरु प्यारु कंदी हुई। मूंखे प्यार मां जानी जानी चवंदी हुई। असां त मरण जीअण जा वचन कया हुआ ऐं हुन इहो बि मूंखे चयो हो त जानी मुंहिंजे हथनि ते सिर्फ़ु तुंहिंजे प्यार जे नाम जी मेहंदी लॻंदी। ईअं टहिकनि जी मुद हलंदी रही। मिंट कलाकनि में, कलाक ॾींहंनि में, ॾींहं महीननि में ऐं महीना साल में तब्दील थींदे का ख़बर ई न पई। मूंखे यादि आहे मोहम्मद ख़ान भाउ असांजे ख़ुशियुनि खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई हुई ऐं उहा शाम मोलाए अलाए त केतिरियूं ॾुखनि जूं छोलियूं भरे आई हुई। जॾहिं कंहिं वाता मूं ॿुधो त उहो कंहिं ॿिए जे नाले थी वई आहे। सचमुची मोहम्मद ख़ान भाउ मुंहिंजे मथां जहिड़ा आसमान किरी पियो हो ऐं ज़मीन पेरनि ठाह निकिरी वई हुई। गच पल त आऊं रहंदो रहियुसि ऐं नेठि पाण खे संभालियुमि। अगरि जे हूअ ख़ुशियूं मल्हाइणु चाहे त उनखे उहे ख़ुशियूं मुबारक हुजनि। उहा भले ख़ुशियूं माणींदी रहे ऐं उहा जेका मुंहिंजी थी न सघी आऊं अॼु बि उनखे ॾाढो सारींदो आहियां। जॾहिं शाम लहंदी आहे त हुनजी यादि मुंहिंजे मन अङण ते सावण मींहं जियां ओहिरा करे लहंदी आहे। बक़ौल शेख अयाज़ जे त दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा। ओचितो मूं ॾिठो बि आसाइतो राति कारी हुई ॾीअड़ा ॾीअड़ा। मूं न ॼातो ते सिज जहिड़ा पिरी रोज़ पाता पे तो लिखी लीअड़ा। आओ मुंहिंजे तॾे वे ओरे अॾे सा तोखे सॾे ओ सांघीअड़ा। छो अयाज़ अॼु वरी छांव ॻोल्ही पियो पंधु ॾाढो परे आहे बांधीअड़ा। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा।